अस्सलाम वालेकुम। गुलशेट बेगर तव्हां सां गॾु आहे। मूं पहिरियां गज़ल जे हवाले सां हिकिड़ो नंढिड़ो वीडियो ठाहियो हो, मगर अॼु गज़ल जा जेके घारेटा आहिनि उन्हनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ मुहक़िक़ जेके असांजा आहिनि जिन किताब लिखिया, उन्हनि पंहिंजी राय गज़ल जे हवाले सां कहिड़ी ॾिनी आहे। ख़ासि तौर ते उनजा घारेटा घटि मां घटि उनमें घणा बंद हुजनि, वधि मां उनमें घणा बंद हुजनि, इन हवाले सां ॾिसंदासीं। गज़ल जेको आहे कलोड़े दौर में सिंधी अदब में आयो। उनजो पहिरियों शाइर नूर मोहम्मद ख़स्ता हो। गज़ल बुनियादी तौर ते अरूज़ी शाइरी जी सिन्फ़ आहे ऐं गज़ल जेको आहे क़सीदा सिन्फ़ मां निकितो। क़सीदा सिन्फ़ मां गज़ल खे अलॻि करण वारो ईरानी शाइर रोदकी हो। सिंधी में उनखे मुतारिफ़ करण वारो शाइर नूर मोहम्मद ख़स्ता हो। बुनियादी तौर ते गज़ल में हुस्न इश्क़ जूं ॻाल्हियूं कबियूं आहिनि। जीअं मिर्ज़ा कलीज बेग चए थो त गज़ल जी माना आहे ज़ालनि जो ज़िक्र करणु, यानी औरतनि जे हुस्न जो जेको आहे घणो ज़िक्र उन में थींदो हो। ख़ैर अॻिते हली गज़ल जे जेके मज़मून में तमामु घणो जेको आहे सुधारो आयो। रुॻो उनमें औरतनि जे हुस्न जी ॻाल्हि कान कई वई, मगर अॻियां हली मुख़्तलिफ़ शाइरनि में तजुर्बा कया ऐं माशरे जा मुख़्तलिफ़ उनमें मौज़ू आंदा। हाणे 4 किताब मुंहिंजे साम्हूं आहिनि, 4 मुहक़िक़ आहिनि। ॾिसूं त उन्हनि गज़ल जे घारेटे बाबति पंहिंजा कहिड़ा राय ॾिना आहिनि। मिर्ज़ा कलीज बेग पंहिंजी किताब सिंधी व्याकरण में चवे थो, गज़ल जी माना आहे ज़ालनि जो ज़िक्र करणु ऐं इस्तिलाही माना मूजिबि उहो शेर जंहिंमें 5 खां वठी 12 ताईं बंद हुजनि, यानी घटि मां घटि उनमें 5 बंद हुजनि ऐं वधि मां वधि उनमें 12 बंद हुजनि। इहा आहे राय मिर्ज़ा कलीज बेग जी। उन खां पोइ ॾिसूं था मेमण अब्दुल मजीद सिंधी जो किताबु आहे सिंधी अदब जो तारीख़ी जाइज़ो। मेमण अब्दुल मजीद साहिबु पंहिंजे किताब में चवे थो त गज़ल में 5 खां घटि ऐं 17 खां मथे बंद न हुअणु घुरिजनि, यानी घटि में घटि 5 बंद हुजनि ऐं वधि में वधि 17 हुजनि। जॾहिं मिर्ज़ा कलीज बेग चए थो वधि में वधि 12 हुजनि। वरी अचूं था ज़फ़र अब्बासी जी किताब सिंधी शाइरी जूं सिन्फ़ूं ऐं सनतूं ते। ज़फ़र अब्बासी पंहिंजी किताब में चवे थो त गज़ल जे समूरनि बंदनि जो कुल तादादु 5 खां 25 ताईं ॻणियो वेंदो आहे। जेतोणीकि उन्हनि बंदनि जो को ख़ासि तादादु मुक़ररु न आहे, पर आम तौर ते सिंधी गज़ल में 4 खां 15 बंद लिखिया वञनि था। हाणे हीअ वरी चवे थो त भाउ घटि मां घटि 4 हुजनि ऐं वधि मां वधि 15 हुजनि। हाणे अॻियां चवे थो त जॾहिं त वफ़ा नाथन शाही जो हिकु गज़ल 100 बंदनि ते छपियलु आहे। शाइर ज़ाहिद कुंभार जो गज़ल 200 बंदनि ते मुश्तमिल आहे। हाणे हिन जी वरी राय थोरी अलॻि थी वई हली। उन खां पोइ वरी ॾिसूं था मुश्ताक़ गबोल जो किताबु आहे सिंधी शाइरी जूं सिन्फ़ूं। मुश्ताक़ साहिबु पंहिंजे किताब में चवे थो त गज़ल में अॻे घटि में घटि 5 शेर हुअण जो शर्त हो, पर मौजूदा वक़्त में गज़ल घटि में घटि 4 शेरनि ते लिखियो वञे थो। हिन वरी वधि में वधि केतिरा शेर आहिनि उहा राय हिन पंहिंजे किताब में कान्हे ॾिनी। हाणे ॾिसो 4 मुहक़िक़ आहिनि ऐं 4 जा राय थोरा थोरा मुख़्तलिफ़ आहिनि। हाणे वीचारो शागिर्दु केॾांहुं वञे। हाणे साॻियो जेकर लिखत जे इम्तिहान में अची वञे भाउ घटि में घटि बंद केतिरा हुजनि, वधि में वधि केतिरा हुजनि, शागिर्दु वीचारो परेशान थी वेंदो। हींअर बि लेक्चर जी टेस्ट में जिन बि दोस्तनि ॾिनी हूंदी उनमें कुझु अहिड़ा सुवाल अची विया जिन जा 1 खां वधीक जवाब किताबनि में मौजूदु हुआ। सो जेकॾहिं तव्हां खां इंटरव्यू में पुछो वञे छो त मूंखां इहो सुवालु कयो वियो त भाउ गज़ल में घटि बंद केतिरा हूंदा ऐं वधि में वधि केतिरा हूंदा, तॾहिं मुंहिंजो पढ़ियलु 5 घटि में घटि 5 हुजनि ऐं वधि में वधि जेके आहिनि मुंहिंजा 17 बंद हुजनि। मूं इहो जवाबु ॾिनो हो, पर उते असांखे वरी किताबनि जा हवाला बि ॾियणा पवंदा, बहस मुबाहिसो करिणो पवंदो त मिर्ज़ा कलीज बेग हीअ ॻाल्हि कई आहे, मेमन साहिबु हीअ कई आहे, ज़फ़र अब्बासी हीअ कई आहे ऐं मुश्ताक़ गबोल साहिबु पंहिंजे किताब में इहा कई आहे। त हाणे तव्हां तनक़ीदी जाइज़ो इन्हनि शयुनि जो लाज़मी वठिजो, तक़ाबली मुतालो तव्हांजो लाज़मी हुजे। अॻियां हली तव्हां खां इहे शयूं हू ॾिसणु चाहींदा आहिनि, छो त उन्हनि जा बि किताब पढ़ियल हूंदा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहे बि ॾिसी वेठा आहिनि त किताबनि में मुख़्तलिफ़ राय मिलनि था। उन करे इंटरव्यू जे हवाले सां ख़ासि तौर ते इहे शयूं हू घणो ॾिसंदा आहिनि, तक़ाबली मुतालो ॾिसंदा आहिनि शागिर्द जो केतिरो आहे। उमेदु आहे त हिन नंढिड़े वीडियो मां तव्हांखे फ़ाइदो थींदो ऐं इनशाला तव्हां बि कामयाबु थींदा इंटरव्यू में ऐं असां बि इंटरव्यू जा उमेदवार आहियूं। त इनशाला सभई गॾिजी करे मुताले मां फ़ाइदो पाण सभिनी खे थींदो ऐं सभई इनशाला पाण कामयाबु थींदासीं।